ये तो फातिहा बकरा सुमरा जड़ाऊं सी जान ये तो ये जान सां बदल हूंदा आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों ही उमर मारूईअ मां हिकिड़ो बैत आहे। सुबुह हिकिड़ो बस पे हलियो, कमेंट उन में हले पियो त कमेंट लिखियलु आहे कंहिं बैत ते त मारवी जेका आहे सा हिंदू हुई ऐं उमर जेको आहे सो केरु हो केरु न हो। बहरहाल ही शाहबलूती बेटे खे ॿुधायो आहे त ही जेको आहे सो मारवी मुस्लमान हुई। जेके बैत पढ़िया आहिनि शाहबलूती बेटे खे उहे निशानदेही था कनि। चए थो फातिहा बकरा सुमरा जड़ाऊं सी जान चए थो ये जान सां ॿधल हूंदा आहिनि। जेके तावीज़ ॿधंदा आहिनि न माण्हू, उन में क़ुर शरीफ़ जूं आयतूं लिखाए पोइ ॿधाईंदा आहिनि। फातिहा बकरा सुमरा जड़ाऊं सी जान अपर आल इमरान सी कुर्ब थियो किरणान सुखन जे सदान सेई वेठी सारियां। ॿियो बैत तव्हांखे ॿुधायां। फातिहा बकरा सुमरा वतन वेड़ी चन नहल हिजर बनी इसराइल ए पंध पवारन सजदा एराब सबा मंझन रूम रहन नई अॾिया अमन में पखा पवारन मूंखे मंझां तन पिया लोह लतीफ़ चवे। हाणे चए थो न त इहो फातिहा बकरा सुमरा वतन वेड़ी चन नहल हिजर बनी इसराइल ए पंध पवारन चए थो त ही बनी इसराइल तां बि वेंदा हुया। तो दोस्तों ही आहे शाहबलूती बेटे जा बैत पूरे बाब में लिखियो आहे। मूं तव्हांखे ॿुधायो। जेकॾहिं कंहिंखे शक हुजे त मां हीउ रिसालो ॿुधायां थो। हीउ रिसालो मूं गुनाहगार जो पंहिंजे हथनि सां कंबोज थियल आहे। शाहबलूती बेटे जो उस्मान अली अंसारीअ जो आहे जुल्द ही ऐं कल्चर डिपार्टमेंट वारनि जो छपायल आहे। हिन मां ई मां तव्हांखे ॿ बैत पढ़िया आहिनि, पर 15-20 बैत आहिनि अहिड़े हिसाब जा शाह साहिब जा। हक़ मौजूद जे लतीफ़ जी ॿोली। दोस्तों ॻाल्हि सुठी लॻेव त पेज लाइक कयो, फॉलो कयो, शेयर कयो। अल्लाह हाफ़िज़।